अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल अली शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर लॻ ॻोठ परचो जहेजो में वॾेरो इमाम बख्श जहेजो, वॾेरो अब्दुल रशीद जहेजो पारां सिंध जे एकता ॾिहाड़े जी मुनासिबत सां मच कचहरी रखी वई। तफ़सील मूजिब खैबर लॻ वॾेरो परचो जहेजो में एकता जे मुनासिबत सां वॾेरे इमाम बख्श जहेजो, अब्दुल रशीद जहेजो, रईस परवेज़ अली जहेजो, जाफ़र जहेजो, बबलू जहेजो पारां मच कचहरी मुनक़द कई वई। मेज़बाननि तरफ़ां आयल महिमाननि जो देसी कुकड़नि जो ठहियल सूप सां आदर भाव कयो वियो, जॾहिं त आयल सुगड़नि सॼी राति महफ़िल खे मचाए वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। उन मौक़े ते प्रेस क्लब खैबर जे सदर माशूक अली कमराणी सहाफ़ी सुथ सां शिरकत कई। आयल महिमाननि में फ़कीर शिराज जहेजो, सैयद असदुल्ला शाह जामोट, सहाफ़ी नदीम शेख, खलीफ़ो सिकंदर अली जहेजो, ज़ीशान जहेजो, मास्तर ज़ुल्फ़कार सदर ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त प्रेस क्लब खैबर जे सदर माशूक अली कमराणी चयो त पाण असुल सिंध जा वारिस आहियूं, असांखे सिंधी टोपी ऐं अजरक पटको पहिरें 6 डिसंबर ते सिंध जी सक़ाफ़त खे उजागर करे सिंधी हुअण जो सबूत पेश करणु घुरिजे।